हनुमान जी परिक्रमा। त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि हनुमान जी परिक्रमा कीअं करणु खपे ऐं परिक्रमा करण महिल छा चवणु खपे। त हनुमान जी जॾहिं बि परिक्रमा कयो त हनुमान जी टे परिक्रमा करण सां इंसान जा सभु पाप नाश थी वेंदा आहिनि। इहो चयो वियो आहे कि अगरि हनुमान चालीसा ईंदी हुजे त पहिरियों हनुमान चालीसा जो पाठ करणु खपे। हुन खां पोइ हनुमान जी टे परिक्रमा करणु अति लाभदायक थींदो आहे। चवंदा आहिनि कि रोगन सां माण्हुनि खे मुक्ति मिली वेंदी आहे। कर्ज़ अगरि तव्हांजे मथो हमेशह रहे थो त ऋण सां बि तव्हांखे हनुमान जी परिक्रमा सां मुक्ति मिली वेंदी। त तव्हांखे यादि रखिणो आहे जॾहिं बि हनुमान जी परिक्रमा कयो त तव्हांखे टे परिक्रमा करे श्री राम श्री राम श्री राम इहो चई करे तव्हां परिक्रमा कंदो त हनुमान जी तव्हांजी सभु मनोकामना पूर्ण कंदा ऐं पापनि जो नाश थींदो, रोगन जो नाश थींदो ऐं इच्छाऊं सभु पूरियूं थींदियूं।